अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो जी हिकु न्यू वीडियो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, ज़िंदगी गुज़ारण जा कुझु असूल हूंदा आहिनि जिन ते असां अमल करियूं त पंहिंजी ज़िंदगी सुहिणे नमूने गुज़ारे सघूं था। हिन वीडियो में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन खे असां यादि रखूं त पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि अहसास कमतरी या शर्मीलेपन जो शिकार न थींदासीं ऐं ज़िंदगी सुठे नमूने गुज़रंदी। वीडियो शुरू करण खां पहिरियां चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। जेके माण्हू तव्हांखे ॾुख ॾियनि था ऐं रोज़ानो तव्हां ते टोक ऐं मज़ाक़ करे तव्हांखे ज़लील करनि था, अहिड़नि माण्हुनि सां गॾु रही तव्हां अहसास कमतरी जो शिकार थी वेंदो। कोशिशि करियो अहिड़नि माण्हुनि खे ज़िंदगी मां कढी छॾियो ऐं मेल ऐं मिलाप घटि कयो। कुझु माण्हू हिन उलझन में हुजनि था त हू पुरकशिश न आहिनि या उन में को ऐब आहे। यादि रखो, दुनिया में को बि अहिड़ो माण्हू न आहे जंहिं में को ऐब न हुजे। पंहिंजे बारे में ज़्यादा सोचींदा न कयो, पंहिंजे मसइलनि खे हल करण लाइ सोचींदा कयो। जेकॾहिं पंहिंजो पाण खे हर वक़्तु नाकाम माण्हू तसवर कंदव, तव्हां पुरकशिश न रहंदव। तव्हांजी शख़्सियत बेमज़ा थी वेंदी ऐं ॿियनि माण्हुनि लाइ तव्हां बोरियत जो सबबु बणंदव। हमेशह ख़ुशि मिज़ाज ऐं पुरउमीद रहो, इन में तव्हांजी शख़्सियत बहितरीन थी वेंदी ऐं ॿियनि माण्हुनि लाइ तव्हां मिसाल बणिजी वेंदव। पोइ हर माण्हू तव्हां सां मिलणु पसंदि कंदो। हिकु वक़्त में हिकु कारनामे, हिकु कमु ऐं हिकु मक़सद ते कमु करियो। अक्सर बासलाहियत माण्हुनि जी नाकामी जी वजह हीअ हूंदी आहे त हू हिकु ई वक़्त में हिक खां वधीक कारनामा, कम या मक़सद पूरा करणु था चाहिनि। अगरि तव्हांजी ख़्वाहिश आहे त माण्हू तव्हांजी तारीफ़ कनि, इन मक़सद लाइ तव्हां हर माण्हू खे ख़ुशि करण जी कोशिशि कंदा रहंदा आहियो। इन सां तव्हांजे ज़हन ते बोझ वधी थो वञे ऐं तव्हां अजीब हरकतां करियो था माण्हुनि खे खिलाइण लाइ या माण्हुनि खे ख़ुशि करण लाइ। यादि रखो, तव्हां हर माण्हू खे ख़ुशि नथा रखी सघो। अजायो ज़हन ते बोझ न विझो ऐं पंहिंजो पाण खे ख़ुशि करण जी कोशिशि कयो। जेकॾहिं तव्हांजी ख़ुशियुनि ऐं ग़मनि जो दारोमदार ॿियनि ते आहे त यादि रखो, तव्हां ज़हनी तौरु आज़ादु न आहियो। इन हालत में तव्हां ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारींदो जंहिं में तव्हां कॾहिं बि ख़ुशि नथा रही सघो। हर वक़्तु पंहिंजनि दोस्तनि सां ॾुख न वंडींदा करियो। हर वक़्तु शिकायतूं न कंदा कयो। तव्हांजी साॻी ॻाल्हि या हिक ई टॉपिक खे को बि पसंदि न कंदो, चाहे तव्हांजो दोस्त हुजे। ज़िंदगी में हर माण्हू ते ॾुख ऐं परेशानियूं अचनि थियूं, लेकिन समझदार माण्हू ज़ाहिर नथा करनि ऐं ज़रूरत खां वधीक परेशान नथा थियनि। तव्हांजी ज़िंदगी में को बि ॾींहुं बेकार नथो अचे। सुठा ॾींहं ख़ुशियूं ॾींदा आहिनि, ख़राबु ॾींहं तजुर्बो ॾींदा आहिनि, बदतरीन ॾींहं सबक़ु ॾींदा आहिनि, बहितरीन ॾींहं यादगिरियूं ॾींदा आहिनि। चाहे को बि हुजे, तव्हांखे ज़िंदगी जा सबक़ नथो सेखारे सघे जेतिरे ते तव्हां पाण कंहिं चीज़ जो तजुर्बो न करियो। मिसाल जो तौरु तव्हां ड्राइवर खे चओ था गाॾी तूं हला, सिखंदुमि मां, ईअं कॾहिं बि नथो थी सघे जेतिरे ते तव्हां पाण ड्राइविंग सीट ते न ईंदव, गाॾी न सिखंदव। इंटरनेट जी मिसाल वठो, तव्हां 1 मिलियन वारे यूट्यूब चैनल खे था चओ मूंखे कामयाबु कर, ईअं बि कॾहिं नथो थी सघे। कामयाबु तव्हांखे पंहिंजो कमु कंदो, बाक़ी ॿिया तव्हांखे मशवरो ऐं तरीक़ो ॿुधाईंदा। स्कूल ऐं ज़िंदगी में एतिरो फ़र्क़ु आहे। स्कूल में असांखे सबक़ु ॾिनो वेंदो आहे, उन मां इम्तिहान वरितो वेंदो आहे, लेकिन ज़िंदगी में असांखे इम्तिहान ॾिनो वेंदो आहे, उन मां सबक़ु मिलंदो आहे। सिर्फ़ु सुञाण वारो दोस्त नथो हुजे, कॾहिं कॾहिं अनजान माण्हू बि असांजी ज़िंदगी जा बहितरीन दोस्त थी वञनि था। हर मिलण वारे शख़्स खां ही उमेद न रखो हू तव्हांखे पसंदि करे ऐं तव्हां में दिलचस्पी रखे। हर माण्हू खां हमदर्दी जी उमेद न रखो। अॼु पंहिंजी ज़िंदगी खे तजुर्बात सां भरियो, चीज़नि सां न। सुभाणे माण्हू तव्हां खां कहाणियूं ॿुधणु पसंदि कंदा, चीज़ां ॾिसण न। सिंधी ॿोली में वधीक अहिड़ी वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। असां रोज़ानो दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं दोस्तनि सां व्हाट्सएप ते शेयर कंदा। हिन वीडियो जे हेठां तव्हांखे शेयर जो ऑप्शन मिली वेंदो। असांखे ॾियो इजाज़त, मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।